ये असांजो ॻोठ में भेड़ो पियो आहे कुझु टाइम अॻु जे वजह सां भेड़ो पियो आहे कुझु टाइम अॻु में तुंहिंजो नालो छा आहे? बाशू करे किथे वेठा हो? हाणे ॿुधा छा थियो? हा कुझु टाइम असां सां मसइलो थियो असांजे नियाणी 14-15 साल जी उमिरि में काइनात नालो ख़ुदकशी कई हुई असांखे पहिरियों ख़बर जी का बि ख़बर न हुई अंदरि जी छा आहे छा न आहे पोइ जॾहिं छोकिरे दफ़न दफ़न कराए मोबाइल जेका आहे शेवा मां पंहिंजे हथनि में आंदी आहे उनखे चेक कयोसीं उन में मेमरी कार्ड हो जंहिंमें सॼी रिकॉर्डिंग वीडियो वग़ैरह जेका बि असां वटि मालूमात मिली मोबाइल में मिली ॿाहिरि खां का बि ख़बर न हुई छो जो इहे धुर जेका शान जेको इहो धुर आहे उहो असांजी छोकिरी ब्लैकमेल करे उन माना असां नाजाइज़ी बि कई अथनि नाजाइज़ी खां अलावा छोकी ब्लैकमेल कंदा आहे कि मां थोरो मोहबत कयां तुंहिंजी थो कयां मां तुंहिंजे करे मरी वेंदुसि ऐं असांजी छोकिरी जे लाइ ॾिनल हुई मङणो थियल हो ऐं उन में निकाह बि कयो पंहिंजे मासात खे ॾिनल हुई मासात खे ॾिनल हुई असांजे अंदरि जेका ख़बर न हुई सॼो साल माना पंहिंजे लिख छप में माना ॻाल्हाईंदा रहिया असांजी छोकिरी बि उन्हनि जी माना अंदरि में अची वई हुननि जे चवण में अची वई उन जी छोकिरी चयो त मां तूं जीअं त कंदे पोइ असां छोकिरी जो जॾहिं ॾिनल हुई उनखे बंदि कईसीं त छोकिरे सां ॾा न कई छा आहे छा न आहे पोइ मोबाइल में ख़बर पई त छोकिरो मां तोखे सां न रही सघंदो मां ट्रक में ॾियां थो मां पाण खे मारियां थो बंदि मारियां थो तूं बि कुझु कुझु कर छोकिरी हुन ज़हर पंहिंजे हथनि सां मोकिली पर ज़हर जी मोकिली मुंहिंजी माउ जेका आहे उहा ज़हर ॾिसी वरिती उन फुरे वठी उन फुरे ज़हर छाती करी थी मां मरां थी मां पाण खे मारियां थी पोइ ज़हर जे फुरे में माउ चई ज़हर तोखे ॾिनी थी उन छोकिरी चयो मूंखे ज़हर ॾिनी आहे सूरज थो करे मुंहिंजी छोकिरी खां त ज़हर ॾिनी ते पोइ ख़बर माउ खे हुनखे पई माउ ॻाल्हि धीउ लिकाए वई मर्दनि से ॻाल्हि न पिया चई की न ॿुधाई मकान में मसइलो थी की पोइ छोकिरी जॾहिं मरी वई पोइ मोबाइल में ठोसे पियो मोबाइल खां पोइ माउ खे पुछे त हेतिरो चकर हलियो आहे त तोखे ख़बर आहे या न पोइ माउ चयो मूंखे पहिरीं जी का बि ख़बर न हुई पोइ जॾहिं ज़हर खसी पोइ पंहिंजी छोकिरी खे मां पुराण ॾिनो त छोकिरी चयो त इहा ज़हर वाक़ई मूंखे फलाणे छोकिरे ॾिनी आहे सम्झी मां उन ॾींहुं छोकिरी ज़हर खसीसे त छोकिरी उन ॾींहं ते न ॿिए ॾींहं ते ख़ुदकुशी करे छॾी सम्झी सॼो छोकिरे खे ब्लैकमेल कंदो रहियो हुनजे दिमाग़ ते प्रेशर विझंदो रहियो हुनखे सॼी हक़ीक़त मां तुंहिंजे लाइ हीअं थो कयां तूं बीमार मां मरियां छोकिरी जो दिमाग़ ख़राबु करे उन जे ई वजह सां छोकिरी मुई आहे असांजो खून थियल आहे पोइ बि उन्हनि चयो त मुंतनामा चयो आहे छोकिरी असांजी मरी वई आहे ऐं तव्हां हाणे छा था चङनि मटनि खे चवंदो मिटनि माइटनि चयोसीं बसि असां नाज़ाइज़ थियल आहे हीअ असां तव्हां ॿुधो हे रिकॉर्डिंग आहे हीअ हुनजो वीडियो हे तस्वीरूं हर शइ असां हुननि मालिक ॾिनी बाबा हे छोकिरे तव्हांजो हुननि चयो आहे ठीकु आहे असांजी छोकिरी ग़लती कई आहे तव्हांखे पैसो ॾींदासीं पोइ जिथे बि चङे वटि तव्हां फ़ैसिलो वारियो असां ॾियण में तयारु आहियूं सम्झी पोइ असां सोचियो भला चवंदा आहिनि हेड़े खां परे खां बहितर आहे त फ़ैसिलो सभिनीनि खे मिलण खां बहितर आहे त फ़ैसिलो थिए थो बहितर आहे तव्हां ॿिन्हिनि धुरनि जे लाइ असां चयो आहे ठीकु आहे फ़ैसिलो आहे मां पोइ फ़ैसिलो चई मेहर जे चङे वटि वारियो हुननि चयो आचार्य ते अचो ॿिन्हिनि धुरनि जी लेटर कढियोसीं हुननि चयो आचार्य ते अचो तव्हांजो फ़ैसिलो थींदो पोइ जॾहिं फ़ैसिलो थींदो चई त उहो धुर अची वॾेरे खां मोहलत वठी आहे साईं असांजी पंहिंजी ॻोठ जी ॻाल्हि आहे असांजी बिरादरी जी ॻाल्हि आहे असां पंहिंजा ॾींहं असांजो मसइलो पाण हल कंदासीं मिठू बि कंदासीं मेड़ू बि कंदासीं नियाणी बि वठंदासीं सिहत बि वठंदासीं हुननि खां वस्त्राईंदासीं हुननि मोहलत वठी आहे वॾे मोहले हिते ॻाल्हि कई की भाउ तुंहिंजा 50 आहिनि हुन मोहलत वठी विया आहिनि पोइ चवंदा ॿ टे ॼणा असांखे टाइम ॾे असां हुन मिंट मेट करे त पचाईंदासीं जेकर न पचायूं या मिंट लॻे त पोइ तूं अचां मूंखे त पोइ मां लेट कढंदुसि इन जे बावजूदि असां हुनखे चवंदो आहे जॾहिं एतिरो त मसइलो थियल आहे असांजो घर इन ते तव्हांजा छोकिरा न अचनि इहो बहितर आहे जेतिरो फ़ैसिलो थिए हुन वॾे ते बि इन चयो तव्हांजा हाली चङनि मिटनि सभिनीनि चयो तव्हांजा छोकिरा न वञनि इहो फ़ैसिलो थिए पोइ ॼाणी वाणी अची जेको घरनि ते अची माना हितो नंढा हितो छोकिरा जॾहिं तव्हां रोकियो आहे तव्हां न अचो न पोइ उन ते छोकिरे खे गार ॾिनऊं गार ॾिनऊं छोकिरा ॿी पिया असांजा टे हमारा ज़ख़ीन सीरत में चारि ज़ख़ीन उन्हनि खे कयूं था छा नाला आहिनि जेके चारि ग़ुलाम शबीर इम्तियाज़ ऐं आमिर ऐं सलीम हिते मेड़ में ॾेखारियोसीं डॉक्टर खे डॉक्टर जो हितां खां लाटकान थियो असां बि ज़ोर आहे असांजी सीरत असां इहे लाटकान खणी था वञूं वग़ैरह असां अपील कंदासीं सिंध हुकूमत खे महिरबानी करे हो वॾेरा आहिनि वॾे धुरनि जा आहिनि सरदार रमजान असांजा उन्हनि जा पासेदार आहिनि उन्हनि जी सपोर्ट उन्हनि चङा चङा थी उन्हनि हिन छा कंदा तव्हांखे कुझु न थींदो हीअ न थींदो तव्हां जीअं कंदे दावो रखो हिन खे रेड में माना पुलिस में फासायो पाण ई चवंदा हाणे बिरादरी में फ़ैसिलो कंदासीं पाण ॻोठ में बिरादरी में ठाहे छॾींदासीं सम्झी असां त नाजाइज़ वठी आहे असां हुकूमत सिंध खे चऊं था महिरबानी करे असांजे लाइ इंसाफ़ थिए न थींदो इंसान मजबूर आहे हथियार खणंदो हथियार में खून ॾींदा खून में क़ौमी जहिड़ा थी वेंदा
ईअं असांखे हाणे पंहिंजी गैरत जो मसइलो आहे, असां ईअं बर्दाश्त करे न वेंदासीं। हाणे हुकूमत जो कमु आहे इन ॿिन्हिनि ज़रूरी ठाहिणु ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियणु। जेकर इंसाफ़ न थींदो थी सघे पोइ चवंदा था फलाणा धाड़ियल थिया, हीअं थिया, हीअं था बेगुनाह थिया। असां अपील था कयूं उन्हनि खे धाड़ियलनि ते इन्हनि ते असांखे मजबूर न कयो वञे, असांखे हथियार खणण ते मजबूर न कयो वञे। महिरबानी करे असांखे इंसाफ़